घटवद लफ्ज़ चया आहिनि। हाणे उहो होटल जो मालिक हलंदे हज़रत शाह इस्माइल शहीद रहमहुल्लाह जी ख़िदमत में आयो, पेरनि में अची पियो, साईं मूंखां ग़लती थी आहे, मूंखे माफ़ी ॾियो। हज़रत शाह इस्माइल शहीद रहमहुल्लाह फरमायो त तव्हांजो क़सूर कोन्हे, तव्हांखे फ़क़ीर तंग कंदा आहिनि। बराबरि होटलनि ते फ़क़ीर ईंदा आहिनि, इहो हूंदो आहे दुकाननि में बाज़ारनि में फ़क़ीर पहिरियों घुमंदा आहिनि, तव्हांजो क़सूर कोन्हे। चइसि पोइ मूंखे माफ़ी ॾे, मूंखे मुरीद कर। चए जंहिं अल्लाह वारे जी ख़िदमत में वियो आहे उन अल्लाह वारे नेक साले बांधे मूंखे ज़िक्र अज़कार खां बाद इहा मूंखे तालीम ॾिनी आहे त अल्लाह जी मख़लूक जी ख़िदमत करे अर्श वारे रब खे राज़ी कर। तंहिंजे करे मुसलमानो महबूब मुस्तफ़ा फरमायो अन्नास अयालुल्लाह फअहब्ब अन्नास इलल्लाह मन अहसन इला अयाले। इंसान रब जी छाव में आहिनि, रब खे उहो बांधो प्यारो आहे जेको इंसानियत सां सुहिणो हले। तंहिंजे करे हिकिड़ो इंसान में ईमान न आहे, कलमो न आहे, उहो इंसान ॼाणे उनजो रब ॼाणे। तोखे मूंखे इंसानियत जे नाते सां उन सां हुस्न बर्ताव जी तालीम आहे त अल्लाह से निकाह इनजे करे रखियो ताकि औलाद पीउ माउ जी ख़िदमत करे, न्याणी पीउ माउ जी ख़िदमत करे। हज़रत हारिसा रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, पीउ फौत थियो, उनजी अमड़ आहे, लेकिन इहो सहाबी सगोरो सिर्फ़ फर्ज़ नमाज़ूं पढ़ंदो हो, नवाफ़िल ॾुखियूं इबादतूं न पढ़े, छो त माउ हुयसि पोड़ी, माउ जी ख़िदमत करे। हाणे हज़रत हारिसा रज़ियल्लाहु अन्हु माउ जी ख़िदमत थो करे, मथे जे वारनि मां जुआ थो कढे, मथे खे ज़ोर थो ॾे, लटो कपिड़ो माउ जो धोए थो, अमड़ जी ख़िदमत थो करे। महबूब मुस्तफ़ा जॾहिं मेराज जी राति जन्नत में पहुता, उते क़ुरान पाक जे ॿुधण जो आवाज़ पियो अचे। महबूब मुस्तफ़ा हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खे फरमायो जिब्रील इहो कंहिंजे क़ुरान जो आवाज़ आहे? चए तुंहिंजे सहाबी हज़रत हारिसा रज़ियल्लाहु अन्हु जे क़ुरान जो आवाज़ आहे। चए हारिसा में कहिड़ी ख़ूबी आहे? चइसे बज़ाहिर क़ुरान शरीफ़ नथो पढ़े पर उनजी पीउ न आहे, उनजी अमड़ आहे, माउ जी ख़िदमत कंदो आहे, उन ख़िदमत खे रब क़ुरान पाक जो रंग अता फरमायो। तंहिंजे करे इंसानो अबे अमर जी ख़िदमत वॾे में वॾी नेमत आहे, वॾे में वॾी नेमत आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह से निकाह छो रखियो? हिन जे करे इंसाननि खे दुनिया जे अंदरि हिकिड़ियूं ज़रूरतूं, हिकिड़ियूं दुनिया जूं ज़रूरतूं, ॿियो दीनी ज़रूरतूं आहिनि। दुनिया जे अंदरि हिकिड़ा इंसान बिरादरियुनि जा वॾड़ा हूंदा आहिनि। तव्हांजी बिरादरी आहे, लाज़िमन इन बिरादरी जो को वॾड़ो हुजे, इन पाड़े जो को वॾो हुजे, पाण में रंजिशूं थियूं थियूं आहिनि इंसाननि जूं, उहो बिरादरी जा वॾड़ा उन मसइलनि खे हल कंदा आहिनि। हाणे जेकॾहिं उहो बिरादरीअ जो वॾो फौत थियो त पोइ बसि ख़तम न। हाणे इहो इंसान जॾहिं निकाह कंदो, शादी कंदो, हिन खे औलाद थींदी, हिन जो पुटु ईंदो जेको पंहिंजे पीउ जी औताक खे आबाद कंदो, वरी साॻियो बिरादरियुनि जा फ़ैसिला थींदा पिया। ईअं हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां हिकिड़े इंसान खे माल आहे, ढोर ढगा आहिनि, ज़मीन आहे। हाणे इहो इंसान जे फौत थियो त हिन जी ज़मीन ते ॿियो केरु अचे? हिन जूं मेहूं ॿियो केरु काहे? न, अल्लाह साईं निकाह जो निज़ाम रखियो आहे ताकि उनखे औलाद बचड़ा थियनि। उहा ज़मीन रब खे आबाद करणी आहे, उहे ढोर ढगा, उहो घरड़ो रब खे आबाद करणो आहे। हाणे उनजी औलाद बचड़ा उन घर में रहंदा। अहिड़े तरीक़े सां मुसलमानो तव्हां असांखे दीनी ज़रूरतूं आहिनि। मुसलमाननि खे मस्जिद शरीफ़ हुजे, उते मस्जिद में इमाम हुजे, उते मुसलमाननि खे दीन जी तालीम मिले, क़ुरान पाक जी तालीम मिले, को आलिम दीन हुजे जेको हिननि खे दीन ऐं शरई मसइला सेखारे त हीअ शइ शरीयत में जाइज़ आहे, हीअ शइ शरीयत में जाइज़ न आहे, हिन औरत सां रिश्तेदार सां निकाह जाइज़ आहे, हिन सां निकाह जाइज़ न थींदो। इहे सभु मसइला तोखे मूंखे आलिम दीन ॿुधाईंदो। हाणे जॾहिं आलिम दीन ॿुधाए थो, नमाज़ उहो पढ़ाईंदो, क़ुरान शरीफ़ उहो पढ़ाईंदो, दीन जा मसइला उहो असांखे सेखारींदो, ॿुधाईंदो। हाणे इहो जॾहिं फौत थी वञे त पोइ छा मस्जिद खे वैरान कबो? न, मस्जिद आबाद करणी आहे। जे उहो फौत थी वञे त बचड़नि खे क़ुरान न पढ़ाइबो, न क़ुरान जी तालीम ज़रूरी आहे। हाणे इहो आलिम दीन जॾहिं निकाह कंदो, निकाह जे ज़रिए अल्लाह साईं हिन खे औलाद ॾींदो। महबूब मुस्तफ़ा फरमायो अल वलदु सिरुन लिअबी, औलाद हमेशह पीउ जे नक्श कदम ते हूंदो आहे। हाणे हिन जो अबो मस्जिद जो इमाम हो, पुटड़े खे बि अल्लाह से सलाहियत ॾींदो, मस्जिद शरीफ़ आबाद कंदो। हिन जो अबो हाफ़िज़ क़ुरान हो, क़ुरान पाक मुसलमाननि जे बचनि खे पढ़ाईंदो हो, दीन सेखारींदो हो, अल्लाह अल्लाह रब जो नालो सेखारींदो हो, दीन जो रस्तो वठाईंदो हो। अल्लाह से हिन खे औलाद ॾींदो निकाह जे ज़रिए। इहा औलाद मदरसे जी ख़िदमत कंदी, दरगाह जी ख़िदमत कंदी, मस्जिद शरीफ़ जी ख़िदमत कंदी, क़ुरान पाक जी औलाद ख़िदमत कंदी। इहो दीन उम्मत में क़यामत ताईं आबाद हूंदो। इहे ज़रूरतूं तव्हां असां जूं रब साईं निकाह जे ज़रिए पूरी फरमायूं।
तंहिंजे करे निकाह में इहा हिकमत आहे, निकाह में इहा हिकमत आहे। अहिड़े तरीक़े सां इंसान हाणे जेको निकाह आहे इन निकाह में महबूब मुस्तफ़ा फरमायो फज़फर बिज़ात दीन। कोई इंसान रिश्तो कंदो आहे दुनिया जे करे, को हसब नसब जे करे, पर फरमायो को दीन जे करे, पर तहां दीन खे अहमियत ॾियो। छो? हिन जे करे त ॿार जेको हूंदो आहे, ॿार उन ॿार जो वधि में वधि वेहणु उथणु घुमणु फिरणु माउ सां हूंदो आहे। पीउ त वीचारो ईअं हूंदो आहे, राति जो आयो सुतो सुम्हियो पियो, सुबुह थी नाश्तो करे हले वियो, चांहि जो कोप पी हलियो वियो, ईअं हूंदो आहे न। उहो ताक़त ईंदो, ज़मीन ते वेंदो, कमकार सां वेंदो। तव्हां असां इंसान मर्द ॿाहिरे कमनि सां हूंदा आहियूं, घर में त थोरो वक़्तु हूंदा आहियूं, औलाद सां थोरो वक़्तु ॾींदा आहियूं, पर जेकॾहिं माउ दीनदार हूंदी त औलाद ते दीन जो असरु थींदो। उनखे कल्ब पाक सेखारींदी, उनखे हयाउ सेखारींदी, उनखे सुहिणी गुफ़्तगू सेखारींदी। तंहिंजे करे एॾी वॾी नेमत आहे। ऐं जेका माउ बच्चे जी ख़िदमत करे थी मुस्लमानो, इहो वॾो अजुर ऐं सवाबु आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खे फरमायो, आयशा तो वटि का कोई इंसान बुखायल अचे ख़ैर ख़ैरात वठण, तो वटि ॿी का शइ नाहे, वलो बिशिक्क़ि तमरतिन, जेकॾहिं उहो खजूर जो अधु हिसो थी उहो बि उन इंसान खे ॾे। इन में तूं न ॾिसजांइ त हीअ खारिक थोरी आहे, अधु हिसो आहे, न, तो अल्लाह जे रज़ा ते ॾे, रब तुंहिंजे ख़ैर खे क़बूल करे। हाणे अम्मा आयशा तय्यबा ताहिरा थी फरमाए, हिकिड़ी औरत मुंहिंजे घर में आई, पर उन सां ॿ मासूम ॿारड़ा आहिनि, पाण बि बुखायल आहे, बच्चा बि बुखायल अथसि। हाणे आयशा जॾहिं घर में ॾिठो त को खाधे पीते जी शइ कोन हुई, चए त हिकिड़ी खारिक पई। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा थी फरमाए, मुस्लमाननि जी अमड़ महबूब मुस्तफ़ा जी घरवारी, मां उहा खारिक उन इहा बुखायल औरत खे ॾिनमि, माउ खे ॾिनमि। उन माउ उन ये खारिक खे ॿ हिसा कयो, अधु हिसो हिकिड़े ॿार जे वात में रखियईं, अधु हिसो ॿिए ॿार जे वात में रखियईं, लेकिन माउ उन खारिक मां ज़रो बि पंहिंजे वात में न रखियो। हाणे मोटी वई बचन सूदो, महबूब मुस्तफ़ा शाम जो आया। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में अर्ज़ु कयो, साईं अल्लाह जा रसूल, अॼु आयशा अजीब शइ ॾिठी आहे, हिकिड़ी बुखायल औरत आई, मासूम ॿारड़ा हस, आयशा वटि का शइ कान हुई, हिकिड़ी खजूर आयशा उन बुखायल औरत खे ॾिनी। उन माउ उन खारिक खे ॿ हिसा करे, हिकिड़ो हिसो हिकिड़े ॿार जे वात में रखियईं, ॿियो हिसो ॿिए ॿार जे वात में रखियईं। साईं अल्लाह जा रसूल, उहा माउ पाण बुखायल मोटी वई। महबूब मुस्तफ़ा फरमायो, आयशा, जंहिं माउ खे पंहिंजे बच्चनि जे मथां एतिरो रहम आहे, इन रहम जे करे इन माउ जे मथां जहन्नम जी बाहि हराम आहे, जहन्नम जी बाहि हराम आहे। रहम एॾी वॾी शइ आहे, रहम एॾी वॾी शइ आहे। शल रब करीम तव्हां असांखे रहम अता फरमाए, इंसाननि ते बच्चनि ते उन्हनि ते असां रहम सिखूं। तंहिंजे करे इंसानो दीन वॾे में वॾी नेमत आहे, दीन वॾे में वॾी नेमत आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु सहाबी, हिकिड़ो सहाबी अचे थो, उन वक़्त में सहाबी टे चार शादियूं कंदा हुआ, त हज़रत उमर साईं जी ख़िदमत में सहाबी सबूर आयो, साईं मां बि शादियूं कयूं आहिनि, लेकिन मुंहिंजे घर में किरोध हुजे ई हुजे, मुंहिंजे घर में किरोध आहे आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्हा खुलिकत मिन ज़िल आदम, इहा औरत हज़रत आदम जे खॿे पासे खां निकितल आहे। तव्हां असां मस्जिद ठाराईंदा आहियूं, पोइ मस्जिद शरीफ़ जो मेहराब डिंगो करे ठाहींदा आहियो, ईअं हूंदो आहे न, वकड़ वकड़ डिंगाई, मेहराब में डिंगो करे छो ठाहींदा हो, इहा मेहराब जी सूंह आहे, तीअं औरत में डिंगाई उनजी सूंह आहे, उनजी फितरत में आहे। हाणे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु खे सहाबीअ सगोरे अर्ज़ु कयो त साईं मुंहिंजे घर में ज़ाल मुड़ुस जो भंडण हले ई हले थो, पोइ तव्हां सहाबी सबूरा हो, माखा उम्र में वॾा हो, महबूब मुस्तफ़ा जी तव्हांखे सोबत घणी आहे, तव्हां मूंखे राय ॾियो, मां कीअं हलां घर में, आया मां घरवारी खे छॾियां, छा कयां? हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, जॾहिं तुंहिंजे घर में किरोध हले, लाज़मन तोखे जज़्बात ईंदा, पोइ उन वक़्त में पंहिंजे घरवारीअ जे खूबियुनि खे यादि कंदो। चइसे कहिड़ियूं खूबियूं? चए त मां बि शादी कई आहे, मूंखे बि घर वारियूं आहिनि, पर मुंहिंजे घर वारनि में बोरचीअ जी खूबी, ख़ादिम जी खूबी, धोबीअ जी खूबी आहे। बोरचीअ खे का शइ गोश्त भाॼी वठी ॾिबो आहे, हाणे उहो भाॼी खे गोश्त खे तयारु करे खाराईंदो आहे। तंहिंजे करे असां मर्द भाॼी गोश्त वठी अचूं, उहा घरवारी असांखे पचे करे घर में रंधे करे असांखे खाराए थी। चए तुंहिंजी घरवारी में बि इहा बोरची वारी खूबी आहे? चइसे बराबरि।
चे मुझी घरवारी में धोबीअ जी खूबी आहे धोबीअ खे कपड़ो मेरो करे ॾिबो आहे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो मुंहिंजा कपड़ा भी मेरा थियनि बचड़नि जा कपड़ा भी मेरा थियनि उहे कपड़ा असांजा घरवारी धोईंदियूं आहिनि घरवारी थी धोए जैसे बराबर मुझी घरवारी में भी धोबीअ जी खूबी आहे चे टियों मुझी घरवारी में खादिम जी खूबी आहे को माण्हू घर में खादिम रखंदो आहे उनखे ॿुहारी अचे थांव थिपो धोइजे हंधु बिस्तरो धोइजे घर खे साफ़ सुथरो रखिजे चे साईं मुझी घरवारी में भी खादिम जी खूबी आहे चे जॾहिं तोखे कावड़ गुस्सो अचे न घरवारीअ ते उन जे खूबियुनि ख़सलतुनि खे यादि कर उन सहाबीअ सगोर चयोसीं बराबर हाणे उन खां बाद उहो घर प्यार मोहब्बत सां हले थो कॾहिं बि नफ़रतूं नथी थियनि ताजे करे महबूब मुस्तफ़ा फरमायो ख़ियारुकुम लिनिसाइहिम अना ख़ैरुकुम लिअहलि फरमायो मुसलमानो तव्हां मां भला उहे इंसान आहिनि जेके पंहिंजे घर वारनि सां सुहिणो हलनि मां अल्लाह जो रसूल मुहम्मद मुस्तफ़ा बि पंहिंजे घर सां भलो हलंदो अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा खां साहबी पुछनि था अम्मा साईं हिक पासे खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल पैगंबर आहिनि तव्हां ईमान आंदो आहे ॿिए पासे खां मुहम्मद मुस्तफ़ा तव्हांजा शोहर मुड़ुस आहिनि तव्हां घरवारियूं आहियो पोइ ज़ाल मुड़ुस जो पाण में अंगल थींदा आहिनि तव्हांजा बि ईअं थींदा अम्मा साईं फरमाए थी हा चे पोइ त अम्मा साईं थी फरमाए जॾहिं बि महबूब मुस्तफ़ा घर में ईंदा हुआ महबूब मुस्तफ़ा जे चेहरे ते ख़ुशी ख़ुशी हूंदी ये कोन हो तव्हां असां वांगुरु त चेहरे ते गुस्सो हुजे थोरे घणे ते घरवारीअ खे गार गंद ॾियूं औलाद बचड़नि खे गार गंद ॾियूं न इहो जीअं नबीअ जो अख़लाक़ हो तीअं मुसलमानो अल्लाह से तव्हां असांखे बि अहिड़ो सुहिणो अख़लाक़ अता फरमाए तॾहिं महबूब मुस्तफ़ा फरमायो तॾहिं रब साईं थो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना तव्हां जे लाइ सुहिणी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जे नक्शे क़दम मुसलमानो तव्हां असांजूं ख़ुशियूं थींदियूं आहिनि शादियूं थींदियूं आहिनि पोइ उन घोट खे मुबारक ॾींदा आहियूं तोखे मुबारक हुजे लेकिन महबूब मुस्तफ़ा जो सहाबी आहे हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु अन्हु उन शादी कई निकाह कयो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन सहाबी घोट खे मुबारक ॾिनी बारकल्लाहु फीकुमा जमाकुमा अला ख़ैर तीअं हिन घोट सज्जाद अहमद हाजी गुल हसन साहब जे फर्ज़ंद खे असां उलमा ऐं दीनदार इहा था मुबारक ॾियूं जेका महबूब मुस्तफ़ा हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ घोट खे मुबारक ॾिनी ही बारकल्लाहु फीकुमा जमाकुमा अला ख़ैर अल्लाह से हिन निकाह में बरकतूं ॾे रब हिननि खे सलामती प्यार मोहब्बत सां रखे अल्लाह करीम तव्हां असांखे दीन इस्लाम ते महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत ते अल्लाह से हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए अॻियां रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो थो अचे 15 शाबान जी रात थी अचे अल्लाह से तव्हां असांखे गुज़िरियल गुनाहनि ते तौबा ऐं माफ़ी जी तौफ़ीक़ अता फरमाए रब रमज़ान जे उन भलारे महीने जी इबादत नेकी भी जी तव्हां असांखे तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह करीम हिन जलसे खे इन निकाह ख़ुशीअ खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए अलैना इल्लल बलागुल मुबीन या अल्लाह या रहमान या रहीम या हय्यु या क़य्यूम सुभान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून अल्लाह से इन सज्जाद अहमद जी खुशी में तू बरकतूं अता फरमा अल्लाह से हाजी गुल हसन साहब जे इन मेहनतुनि खे क़बूल फरमा या अल्लाह साईं जेको हिन निकाह में खुशी के मौके ते कुरान पाक जे जलसे जो इंतखाब थियो अल्लाह साईं असांखे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत सीरत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा सोना अखलाक सोनी आदतूं नसीब फरमा इंसाननि सां सोने हलण जी तौफ़ीक़ अता फरमा अब अमर जी खिदमत जी तौफ़ीक़ अता फरमा औलाद के दीन कुरान पढ़ाइण जी तौफ़ीक़ अता फरमा असांजे ज़ुबान ते सोनी गुफ्तगू फरमा अल्लाह से हर उहा नेकी ऐं भलाई अता फरमा जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां घुरी हर उन शर फितने खां बचाए जन खां महबूब मुस्तफ़ा पनाह घुरी अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैर मा तअलम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा तअलम व नस्तग़फिरुका लिमा तअलम अल्लाह साईं हिन कच्चे जे इलाके खे अमन जो गहवारो बणाए रब साईं हिननि मुसलमान जेके कुरान शरीफ़ जे जलसे में आया इन्हनि खे निमाज़ जी तौफ़ीक़ अता फरमा कुरान पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा ज़िक्र अज़कार जी तौफ़ीक़ अता फरमा अल्लाह से भलारी 15 शाबान जी रात खां अॻु में असांजे लाइ मग़फ़िरत माफ़ी जो फ़ैसिलो फरमा रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जी तौफ़ीक़ अता फरमा जेके वॾड़ा फ़ौत थियल आहिनि उन क़ब्रुनि खे रोशन फरमा सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व बारक वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह।